अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब जा साथियो, उम्मीद ख़ुशबाश खैर सां हूंदा, मज़े में हूंदा, टाइट हूंदा। ही नाविल हिन ॿई हिकिड़ो ही नाविल ताज़ो आयो आहे। ही नाविल मां 25 फरवरी लाड़काणे किताबी मेले ते वरितो। ही 10 मार्च 2024 हैदराबाद सिंधी अदबी संघ जी इलेक्शन तां वरिता। हिकिड़ो 11 साल पुराणो नाविल, ही 2 महीना पुराणो नाविल। सो ॿई तव्हांजे साम्हूं, ॿई मूं लाइ नवां आहिनि। मां अॻु में हाणे वठी आयो आहियां, छो त अॻु में हुजे हा त मां ॾेई छॾियां, भई हीअ वठी आयो आहियां। तव्हांजे साम्हूं आहिनि। किताबु वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, तव्हांजी दिलि आहे। मां हिकिड़ी नई सिर्फ़ु इंफॉर्मेशन ॾींदुसि साथियो। ही नाविल्स घणा लिखजनि पिया, अचनि पिया, पर सुठो साईं नसीम पासगार सुठो नावल निगाराए, फारूक सोलंकी सुठो नावल निगाराए ऐं ॾेखारियां थो हिन तव्हांखे त हीअ जेको आहे लॻभॻि 300 सुफ़्हनि ते मुश्तमिल आहे। हीअ लॻभॻि 120-110 सुफ़्हनि ते मुश्तमिल आहे। सो किताबनि जूं क़ीमतूं, किताब ही किताबनि जी दुनिया, किताबनि जो जहान। किताब पढ़णु चाहियो, वठणु चाहियो, किताबनि सां मुहबत दिलि आहे त किताब तव्हांजे लाइ आहिनि। न आहिनि त वीडियो खे स्किप करे सघो था। का ज़ोर ज़बरदस्ती, का मथां कोन्हे का त हरू भरू जेको आहे सो। बाक़ी किताबनि सां असांजी मुहबत आहे। सिर्फ़ु किताबनि जो तव्हां सां वंड कयूं था। मूंखे हैरत आहे त अंग्रेज़ी में एॾा त चैनल्स आहिनि यूट्यूब ते, एॾो त कमु किताबनि जे लाइ थिए थो। टॉप जा 10 किताब उन ते तबसरा, इलाही अंग्रेज़ी भरमा लॻी पिया। मुंहिंजी अंग्रेज़ी भली न दिलि चवंदी आहे त मां बि इन्हनि खे ॿुधां, पर कॾहिं कॾहिं गूगल ट्रांसलेशन ज़रिए इन्हनि जा मानाऊं कढंदो आहे, पर मानाऊं कचूं फकियूं हूंदियूं आहिनि। सो ही नावलनि जो जहान ॾिसो, पढ़ो, वठणु चाहियो। वीडियो अगरि अॻ में चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक, कमेंट ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते संगत सां वंड कंदा त वॾा लख लाइक। वीडियो जो आगाज़ था कयूं। ही नाविल आहे नए युग जो देवता, नसीम पासगार जो। नए युग जो देवता थोरो ही तव्हांखे ॾेखारींदो हलां। जेको आहे सो त जेको लिखे थो मोड़ो ऐं मांगर मच्छ जी नई तमसील। सो कराची में मांगर मच्छ केरु वेठो आहे, उनजे पस मंज़र में लिखियलु ॾाढो ख़ूबसूरत राइटर आहे असांजो। सॉरी माफ़ु कजो, 150 सुफ़्हनि ते मुश्तमिल नाविल आहे। नसीम पासगार थोरा 2 अखर आफ्ताब सुरे लिखिया आहिनि। पढ़ां थो पियो, बर्दाश्त कजो। मुख़्तसर कहाणी नाविल ऐं शाइरी न अदबी कर्त जो उहो टिपोर पासो टिकंदो आहे जंहिंजा 3 पासा कुंडूं बराबरि आहिनि। हिन जो तहरीरूं पढ़ंदे या हिन खे साम्हूं ॿुधी मूंखे महसूसु थींदो आहे त हीउ शख़्स मैथमेटिक्स जी दुनिया जो माण्हू आहे। जे ही यूरोप में ॼमिया त आइनस्टाइन जीअं यूनिवर्सिटी मां नापास करे कढियो वञे हा। नसीम हिकु घण पासो अदबी फ़नकार आहे। हिन जूं सुरियल लफ़्ज़ नुक़्ते नज़र सां भरपूर लिखणियूं पढ़ंदड़ कंहिं ॿी दुनिया में पहुचाए छॾियनि थियूं। हिन पंहिंजे कलम पोयां उन एहसास ज़ाहिर कंदड़ अहिड़ा त अदबी फ़न पारां जोड़े थो जेके हिन जे जज़्बनि खे गहराइनि जे लफ़्ज़ी वेस ज़ाहिर थियनि था। अकेलाई पसंदि तबियत हुअण बावजूदि हिन जे लिखण जो अक्स अखर पढ़ाॾो कंदे ॿियनि खे पंहिंजी तख़यल जी साफ़ शफ़ाफ़ दुनिया ॻोल्हण जी दावत ॾिए थो। संदसि हिन वक़्तु जंहिं करब में मुब्तला आहे उन खे हिकु बादशाह सिंधी भले भत महसूसु करे थो। नसीम धरती जे अहंजनि ईज़ान खे शिदत सां महसूसु कंदे पंहिंजे अंदर जे मोड़े खे जाॻाए धरती जे वेड़ी अॼु जे मागर मच्छ साम्हूं कखनि पननि बेजान शयुनि वथन में साह फूकींदे अबाबील झिरकियुनि खे बाज़ जा हौसला अता कंदे पंहिंजे कलम खे ख़्यालनि जी सराहण ते तिखो करे नए युग जो देवता जहिड़े हिन घण पासाए तमसीली नावल सां नारो हणी नरवार थी बीहे थो। आफ्ताब सुरयो नसीम पासगार सुरलिस्ट लेखक। सो केतिरो भलो आहे नाविल, पाण ठुप न पढ़ियो आहे, जो चाहियूं त पढ़ियो आहे। सो इदारे सॼी सिंध में पियो आहे, वठणु चाहियो। ई का फ़ोन नंबर्स आहिनि ऐं हीअ 5 भेनरुनि जे नाले पार्स ज़हरा, ग़ुलाम हसीना, सिपी, डॉक्टर पिरे सकीना जी अर्पणा कई आहे। सो लेखक पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे। 2 अखर तमसील जी सादी सूदी वसफ़ उहा आहे त उहा आखाणी कथा कहाणी दास्तान जेको नस नज़र में कंहिं बि मज़हबी इख़लाक़ी रूहानी सियासी या समाजी ॾांहुं के ज़ू माना या 2 अर्थी शब्दनि जे बयानु करे। सो तमसील एलेगेरी जे ज़मरे में अचे थो। तमसील सां समाज में गॾियल सम्झ कलेक्टिव विज़डम जो हिकु ख़ूबसूरत इज़हार आहे। लिख जे हवाले सां उनजी क़दामत जो सबूत
5000 साल जी शहादत मेसोपोटामिया इराक़ शाम जे क़दीम असर मां मिली चुकी आहे, पर चई सघिजे थो त ज़बानी तौर ते उन जी इब्तिदा कई हज़ार साल अॻु थी हूंदी। तमसील अदब जा केतिरा ई क़िस्म आहिनि, हिते सिर्फ़ु चंद ॻाल्हाइजनि था। सो साथियो, एतिरो ई मां तारीफ़ ॾेई सघां थो पियो, छो त वीडियो वॾी थी वेंदी त वरी पोइ तव्हां बि घटि वधि ॻाल्हाईंदव। मूंखे हैरत आहे त कल्ह हिकिड़ी हिकिड़ी वीडियो मूं अपलोड कई असांजे बख़्शल बाग़ी जी शाइरीअ जी। सो उन में कंहिं बि मुंहिंजी ग़लती न करे उथंदे मां किताबनि जे करे ग़लती कई, हिकिड़े शाइर जे किताब जो नालो ग़लति खयो, पर कंहिं बि हिन महिल ते पकती न त यार हे तूं ग़लति लिखियो आहे। सो मां ॼाणे वाणी ग़लती कई, कहिड़ी कई तव्हां पाण मूंखे कमेंट्स में कजो। ऐं हीअ आहे फारूक सोलंकी जो नावल विखिरियल माण्हू। साथियो, हीअ नावल मां 10 मार्च 2024 साथियो मां ज़िक्र कंदो हुअमि त हीअ 10 मार्च 2024 में ख़रीद कयो, ऐं वरी इहो दोहिराइण जो मक़सदु इहो आहे त 16 सालनि खां बावजूद बि हीअ किताबु मार्केट में पियो आहे। वॾो अलमियो आहे जेको आहे सो न छा कजे छा ॻाल्हाइजे, जो असांजो इहो पियो आहे छो मार्केट में। सो हीअ पेश कुझु लफ़्ज़ आहिनि, पेश लफ़्ज़ असांजे अदबी खेत्र में जो हिकु नावल लिखियलु आहे ख़ावड़ी खिजनि, उहो बि काफ़ी अॻु जो लिखियलु आहे। जाम साखी लफ़्ज़ आहिनि, जाम साखी हाणे नावल इहो शाया थियो आहे ख़ावड़ी खिजनि, उर्दू में बि इहो आहे, पुराणो शाया थियो आहे। हाणे उन खां सवाइ मूं कुझु कहाणी लिखियूं आहिनि, पाम्फलेट खां लिखिया आहिनि। सो हीअ जाम साखी जो 2015 जो जेको आहे सो सॉरी हो अॻिते पनो वधी आहे। सो ही हैदराबाद जुलाई 2008। फारूक सोलंकी 1970 खां वठी 1980 ताईं ॾाढो सुठो लिखियो ऐं ख़ूब लिखियो, पर पोइ अलाए कहिड़े सबबनि करे हू अदबी महाज़ तां घणो करे गाइबु थी वियो। उनजो जवाबु त लेखक पाण ई ॾेई सघे थो। बाक़ी उनखां पोइ हिन केतिरे टीवी ड्रामा ज़रूरु लिखिया आहिनि। हिन खां हिन जी कहाणियुनि जो मजमूओ सर्द हवाऊं छपियल आहिनि, जंहिंमें केतिरियूं शाहकार कहाणियूं शामिल आहिनि। साथियों, जाम साखी लफ़्ज़नि ऐं लेखक पाण थोरो ॿ लफ़्ज़ चए थो। हीअ मुंहिंजो ॿियो किताबु आहे जेको अटकल 6 सालनि खां पोइ छपिजी पधो थियो आहे। पहिरियों किताबु कहाणी जो मजमूओ जंहिंजे मुकमल तौरु रको नावल 300 लिखण जी करे कि वरी पंहिंजे तकमील ते पहुचाइणु केतिरो औखो कमु आहे, मूं उहो कहिड़े अहसास अदबी नालो पंहिंजे न पियो। साथियों, हीअ कुझु हाणे वीडियो वॾी थींदी वेंदी त वरी पोइ तव्हां बि थोरो मयार ॾींदव। सो हीअ नावल आहिनि ॿई, जेकर पढ़णु चाहियो वठणु चाहियो, फारूक सोलंकी ऐं नसीम पारसगाद, ॿई असांजा प्यारा नावल निगार, सुठा नावल निगार। नावल जी मैदान में सुठो पंहिंजो नालो, ॿई नावल जो ॾस पतो ॾिनो आहे। अगरि हीअ मिली वञे त ठीकु आहे, भई हीअ त मिले थो पियो। वेंदे वेंदे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब, कमेंट ऐं सोशल मीडिया ॿियनि प्लेटफॉर्म ते संगत में वंड कंदा त तव्हांजा वॾा लख लाइक कुर्ब